बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मअसूमीन व लअनतु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त मुहर्रमुल हराम जे ख़ुसूसी नशरियात सां गॾु मौज़ू मक़ासिद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे 10 ऐं आख़िरी नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़श्ता नशस्तनि में असां क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा दीनी मक़ासिद बयानु करे रहिया हुआसीं, जंहिंमें असां इहो बयानु कयो होसीं त यज़ीद जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में क़त्ल खे आम करे छॾियो हो। ऐं अॼु कुझु ॿियूं बुरायूं जिन्हनि खे यज़ीद इस्लाम में दाख़िल करण जी कोशिशि कई, उन्हनि जो बयानु कंदासीं। जिन्हनि मां जेका पहिरें नंबर ते अचे थी ज़िना। ज़िना उहो जुर्म आहे, संगीन जुर्म आहे, वाहिद उहो जुर्म आहे जंहिंजे लाइ 4 गवाह इस्लाम में तलब कया था वञनि। ज़िना खे यज़ीद आम करे छॾियो, एतिरे क़दुरु जो यज़ीद इन ई जुर्म खे पंहिंजे मुहर्रमात सां बि जाइज़ करार ॾिनो। रवायात में आहे त यज़ीद पंहिंजे मुहर्रमात सां बि ज़िना कंदो, जंहिंमें भेण, माउ ऐं पुफी, इन्हनि सां बि हू ज़िना खां न मुड़ियो। हर जॻह ते ज़िना आम करण जी हिन कोशिशि कई, जंहिंमें काफ़ी हुनजा जेके वज़ुरा हुआ या उनजा जेके मुशीर हुआ या हुकूमत में सां मुतालिक़ जेके माण्हू हुआ जिन्हनि जो हुकूमत सां तालुक़ु हो, उहे बि इन संगीन जुर्म जा मुरतकब थियण लॻा। जॾहिं ख़ुदि हुकुमरान इन्हनि गुनाहनि जूं हुदूद ख़तमु करे ख़ुदि नाफ़रमानियूं करणु लॻे त अवाम त उन्हनि जे पोयां ई लॻंदी आहे। उन खां पोइ जेको ॿियो संगीन जुर्म हो यज़ीद जो, उहो इहो हो जो हुन शराब नोशी खे आम कयो। पाण बि शराब पींदो हो ऐं पंहिंजी महफ़िल वारनि खे बि पीआरींदो हो, ऐं ख़ुदि नशे जी हालत में उनखे होश न हूंदो हो। पूरी हुकूमत हू नशे जी हालत में हलाईंदो हो। जेको हुनखे जी ईंदो ईअं कंदो हो, सिर्फ़ु इन करे जो हू दीन मुहम्मद खे मिटाइण जी ख़ातिर जंहिं शराबी जे लाइ रवायतूं आहिनि जंहिंजी 40 ॾींहं नमाज़ क़बूल न आहे, ऐं शराबी जे लाइ इहे बि रवायतूं आहिनि त उनखे तव्हां संग न ॾियो, उन जे जनाज़े में न वञो। अहिड़े जुर्म खे यज़ीद आम करण जी कोशिशि कई। उन खां पोइ जेको ॿियो जुर्म अचे थो 3 नंबर ते, उहो इहो आहे जो यज़ीद जुआ आम करे छॾी। पंहिंजे शाम जी सल्तनत में पाण बि जुआ खेॾंदो हो ऐं ॿाहिरि मुल्कनि जा रांदीगर घुराए उन्हनि सां जुआ खेॾंदो हो। एतिरे क़दुरु जो रवायतनि में आहे त जॾहिं मुख़दरात इस्मत दरबार में आयूं, जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ऐं ॿियूं बीबियूं, उन ई वक़्तु यज़ीद शराब जे नशे में जुआ खेॾे रहियो हो। इन एॾा संगीन जुर्म हिन कया ऐं इन्हनि जुर्मनि खे आम करण जी कोशिशि कई, एतिरे क़दुरु जो इन्हनि खे हलाल बि सम्झंदो रहियो ऐं ॿियनि खे बि चवंदो हो त तव्हां शराब पियो, जुआ खेॾो। ऐं जॾहिं अहिड़े क़िस्म जो वक़्तु अची वञे, यानी मारूफ़ जी खे खां रोकियो वञे ऐं मुनकरात जो हुकुम ॾिनो वञे, उन ई वक़्तु इमाम आदिल ते ज़रूरी आहे जो हू उनजे ख़िलाफ़ु क़याम करे। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़याम कयो ऐं यज़ीद खे हमेशह जे लाइ यज़ीदियत खे हिकु बुरो किरदार जे तौर ते दुनिया जे साम्हूं पेश कयो। ऐं यज़ीद जे चहिरे ते जेको इस्लाम जो निकाब हो, जेको यज़ीद मुस्लमानी जो ढोंग करे इहे कमु कंदो हो, उन निकाब खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम लाहे छॾियो ऐं अहिड़े दुनिया में रहंदी दुनिया ताईं उनखे हिकु अहिड़े किरदार तौरु मुतारिफ़ करायो जो अॼु हर शख़्स केॾो बि गुनाहगार हुजे, लेकिन उहो यज़ीद सॾाइण जे लाइ तयारु कोन्हे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।